क्यों सुम्ही पियो आहे निंड हा सॼी राति माण्हू रोई रोई आख़िर थकंदो चवंदा आहिनि संजय जी मूवी केतिरो रोए माण्हू अलाह जॾहिं उते हाणे दरियाव जी बाहि सां मारियो अलाह छा थियो काथे खुशू काथे गम खेता है केर गुजारे वरती क्यों बाबा निंड पिटाए छॾे ने भागा हा जागो हूंदो न तोखे जागो हूंदो सॼी राति रनो केर गुजारे वरती तो तो रोए दादा असांजे ख़ैर हाल आहे पर हाणे तुंहिंजो छा थियो राति केरु हुयो होंदे छा थे राति केरु गुज़ारे हो केर गुजारे वञे तुंहिंजे घर अल्लाह पनाह दे मुझे घर छो गुजारे वञे हाँ छो गुजारे वञे अची ने भागा मुझी निंड पिटाई थी सदमो आहे न इंसान खे सदमो अची वेंदो आहे ईअं ई मञंदा न अल्लाह अकबर छा थियसि छा केखे ॾिसो दिमाग़ ख़राब थी वियो आहे इंसान आहे जंहिंजे घर में मोती हूंदी हुनजा अल्लाह पनाह दे तुझे घर में मोती थे मुझे घर में छो मोती थे सभु कंहिं वटि जंहिंजी पूरी सिंधी हिन में भलाका मौत ते त मेणो न आहे मौत त भलाका अरे छा मसलो थी वागमो छाप छा मसलो थी छा हुयुसि छा मतिलबु के छा हुयो जेको राति गुज़ारे केरु गुज़ारे ने छा हुयो राति तुंहिंजे घर में कज़ियो थियो न अल्लाह पनाह रे छो कज़ियो थे चंद्रा छो चङी वाई करे हे राति रोआट पार हे रोवण राति जेको आहे हिकु ॿी बजे हिकु तुंहिंजा पार अचनि पिया रोअण अचे पियो चंद्रा लानती रहने भागा मां रियाज़ पियो कयां मां ॻाइणो आहे मां फनकार आहियां राति जो देरि सां वेठो रियाज़ पियो कयां सदमो तोखे अची अरे ना आहे सदमो भला ख़ैर छा जेको थियणो थी वियो इहो त हर कंहिं हलणो आहे भला अरे ना आहे सदमो निभागा ना आहे सदमो ना आहे सदमो इहो मां ॻायां पियो ॻायां कज़ियो न थियो उथ छो पादर थो करे उथ हितां इज़त सां उथ उथ त मां ॾिसां उथ हाणे मूंखे चङी तरह तूं सम्झा हिकिड़ी ॻाल्हि मां बि सुबुह खां वठी तुंहिंजे लाइ रोई रही ॻाल्हि मूंखे इहा सम्झा आहे तुंहिंजे घर ॾे माना ख़ैरु लॻो पियो आहे अरे बाबा अला ख़ैरु कयो आहे मसलो छा थी राति जो मां 12 बजे जीअं निंड मां उथियुमि त तुंहिंजे रोअण जो आवाज़ पियो अचे तुंहिंजे घर जो ॿारनि जो रोअण जो बाबा इहो मां रियाज़ पियो कयां इहो सुर आहे माना तूं ॻाए पियो हा इहो मां रियाज़ पियो कयां बाजे ते वेठुमि इहो रियाज़ हुयो माना इहो तुंहिंजो ॻाइणु आहे हा इहो तुंहिंजो सुर आहे इहो तुंहिंजो आवाज़ आहे इहो मुंहिंजो वरी तूं एल्बम कंदे कंपनी वारनि खां पैसा वठंदे मुकारो न मिलंदा मुंहिंजो मतिलबु आहे त अहिड़ो आवाज़ु मूंखे छो न ॿुधायो त मां KTN ते ॻाल्हाए चाहां धरती TV ते ॻाल्हाए चाहां सिंध TV ते ॻाल्हाए चाहां को चैनल न छॾिया अला वाक़ुफ़ थी हा पोइ हल मूंखे बि वरिती हल हाली थोरो बीह तकड़ न कर न छो हे त मां ॿुधी करे आवाज़ मां हिकिड़ो आहियां हीअं त वरी सॼो शहर न मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजो आवाज़ ॿुधी सॼो शहर दीवानो थी वञे हाली पंहिंजी आवाज़ खे लिकाए हा पंहिंजी आवाज़ खे लिकाए को कापी न करे वठई न मां तॾहिं त राति जो कमरे में तो वेठो ॻायां नी मां बि चवां ॾींहं जो आवाज़ नथो अचे राति जो छो थो अचे रोज़ लिखियल अचे पियो यार उहो ॿुधण आयो आवाज़ ॿुधाई न अहिड़ो माना इहो ॻाइणो आहे इहो ॻायो मां त फनकार आहियां हाणे शर्म कोन मुंहिंजो मतिलबु आहे त मां हलां थोरो देरि थिए थी पर इहो आवाज़ लिकाए छॾ बसि लिखियल आहे कोई बि न ॿुधे न छॾो तूं ई ॿुध हिकिड़ो सुर ॿुधाए ॾियो माना इहा आवाज़ आहे
हेड़ा गहना कढी था ॾिठा जा ॿुधा हेड़ो आवाज़ सिंध में अची वञे छा था सम्झो माण्हू काॾे पइदा हेॾो दिरा हेॾा बलूचिस्तान जा पहाड़ हा वाह वाह सुम्ह न कर छा थियो यार छा थियो रात जो पार हिन जो ॻाइण आहे